कराची में MQM पाकिस्तान जी NA 239 ते बदतरीन शिकस्त खां पोइ MQM अॻवाननि में जहिड़ो थी पियो। जहिड़ो एतिरो वधी वियो जो अॻवान हथे पइजी विया। MQM पाकिस्तान जी मरकज़ी इलेक्शन ऑफिस में इजलास जारी हो त अॻवान विढ़ी पिया। इजलास दौरान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, आमिर खान, ख्वाजा इज़हार ऐं अमीनुल हक़ हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा रहिया। शिकस्त जो ज़िम्मेवार हिक ॿिए खे करार ॾींदा रहिया। आमिर खान सिधीरी त ख़ालिद मक़बूल ते तनक़ीद कई त तूं भाड़ियो ऐं नाकाम सरबराह साबित थियो आहीं। ख़ालिद मक़बूल बि वरंदी ॾिनी त अव्हां जेको 1992 में पोखियो सो MQM हाणे लुड़ी रही आहे। 2011 में अव्हां खे पार्टी में वापसि आणणु तबाही जो सबब बणियो आहे। ख़ालिद मक़बूल अॻवाननि ते छिती तनक़ीद कंदे चयो त ख्वाजा इज़हार पीपुल्स पार्टी सां गॾिजी MQM जा बुनियाद धोॾे रहियो आहे। वसीम अख्तर पार्टियूं करण में रुधल आहे। ख़ालिद मक़बूल सादिक इफ़्तिख़ार ते बि छूह छंडिया। चयईं तूं जिन लाॻापनि जे बुनियाद ते मुशीर बणियो आहीं उन्हनि मां किथां असांखे ही सीट कढराए ॾे। आमिर खान ॻाल्हायो त अव्हां फैसल सब्ज़वारी खे इजलास में घुराए न सघिया। हिते पार्टी तबाह थी वई ऐं हू ज़ाल सां ॿेड़ी में समुंड जो सैर करे रहियो आहे। ख्वाजा इज़हार चयो त अमीनुल हक़ खां पुछो अथव, हू दुबई में कारोबार सेट करे वेठो आहे ऐं पार्टी जी ही हालत आहे। हुन वधीक चयो त जॾहिं का मुसीबत ईंदी आहे त सॼी पार्टी मुंहिंजे शराब जे कढ पइजी वेंदी आहे। मां पंहिंजे पैसनि ते ख़रीद करे पियां थो, कंहिंखां ओधर त नथो वठां। अमीनुल हक़ बि संदसि ॻाल्हि ते भड़की पियो ऐं ख्वाजा इज़हार खे धमकी वारे लहजे में चयाईं कंहिंजे घर में धाड़ो हणी मां दुबई में कारोबार सेट कयो आहे। इन दौरान ख्वाजा इज़हार सोफ़े ते किरी पियो ऐं कावड़ में उथी अमीनुल हक़ खे कुटको ॾियण वियो त सादिक इफ़्तिख़ार विच में आयो ऐं झेड़ो टारे वरिताईं। इन मौक़े ते ख्वाजा इज़हार ऐं सादिक इफ़्तिख़ार हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदे इजलास मां निकिरी विया। ज़रियनि जो चवणु आहे त वसीम अख्तर ऑफिस ॿाहिरां बीही अणॼातल माण्हुनि सां राब्ता कंदो रहियो, जॾहिं त कारकुन ख़ालिद मक़बूल जे घुरायल इजलास जो बहादुर आबाद में इंतज़ार कंदा रहिया।